नाज़रीन, बदीन ज़ेर वासिन वफ़ाक़ी बजट खे अवाम दुश्मन करार ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां पेश आहे दीदार मल्ला जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जेका बजट पेश कई वई आहे उनमें आवाम खे काफ़ी उम्मीदूं हुयूं त का रोज़मर्रा जी शइ सस्ती कई वेंदी, पर अफ़सोस उहो सस्तियूं त न थियूं, महांगियूं थी वयूं आहिनि। उन सिलसिले में हितां जे रवासियुनि सां ॻाल्हाईंदासीं त हू उन बजट खे कहिड़ी नज़र सां ॾिसनि था। वफ़ाक़ी बजट जेका पेश कई वई आहे उनमें ग़रीब माण्हू खे त को रिलीफ कोन्हे ऐं उहा बजट जेका आहे सा ग़रीब माण्हुनि खे वफ़ाक़ी बजट में फ़ाइदो कोन्हे, उनमें नुक़सानु आहे। रोज़मर्रा जी ज़िंदगी जेके शयूं इस्तेमालु थियनि थियूं तो न गिह न दाल न तेल, जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी इस्तेमाल में शयूं थियनि थियूं उनमें को बि ग़रीब माण्हू खे को बि रिलीफ न आहे। इनमें नुक़सानु आहे, असांखे फ़ाइदो को कोन्हे। जेकी शइ हूं 50 रुपया किलो मिलंदी, हाणे असीं उहा 100 रुपया किलो पिया वठूं। अटो आहे, गिह आहे, मिर्च आहे, हर शइ साईं महांगाई आहे, हर शइ महांगी थी आहे। वफ़ा को इमरान ख़ान जी हुकूमत खां को बि असांखे अहिड़ो कोन पियो लॻे को फ़ाइदो असां ग़रीब मिसकिन खे मिलियो हुजे। असां मिसकिन हाणे माॻी परेशान थी विया आहियूं। इन जे करे तो इमरान ख़ान खे हुकूमत अची वई, किरोना बि अची विया, ख़बर न आहे कहिड़ी कहिड़ी मुसीबतूं खणी आया आहिनि ऐं असां ग़रीब परेशान लॻा पिया आहियूं। खाइण पीअण लाइ राशन कोन्हे। जेके दुकानदार वटि वञूं पिया, पहिरीं टैक्स थो असांखां कटे, पोइ जेको असीं मज़ूर माण्हू कमायूं 300 रुपया, राशन जो ख़र्चो आहे 600 रुपया, हाणे असांजी पूरी कींदे हुन लाइ ज़रूरी आहे या त असीं ख़ुदकुशी करूं। अवाम खे इहो ई रिलीफ मिलियो जेका अॻे बि महांगाई उरूज ते हुई, उहा ई हींअर महांगाई हले पई। बाक़ाइदा जेका रेट थियल जेका बि कसर हुई, ग़रीब माण्हू का शइ नथो वठी सघे। जेका बि रेट थियल कसर हुई इमरान ख़ान पूरी करे वेंदी आहे। हिन बजट में अवाम खे को बि फ़ाइदो कोन्हे मिलियो। अवाम जी अॻे सूरनि में बि हींअर बि उहा ई अवाम जी हालत लॻी पई आहे। बाक़ी हींअर अवाम खे हुन खां ई पहिरीं खां बि हींअर ज़्यादा तकलीफ़ थी वई आहे इन बजट। तव्हां बदीन वासियुनि जा बजट जे हवाले, वफ़ाक़ी बजट जे हवाले सां वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु हो त असांखे पहिरीं इमरान ख़ान जी हुकूमत में को फ़ाइदो ऐं को बि रिलीफ ग़रीब जी आवाम खे हितां न मिलियो आहे। ऐं हिन बजट जेका पेश कई वई आहे इनमें जेके रोज़मर्रा जी शयूं आहिनि उहो उन जा रेट हाई कया विया आहिनि। अॻु में ई हिते महांगाई उरूज ते आहे। ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल आहे। रोज़मर्रा जो मज़दूर आहे, रेड़ो हलाइण वारो आहे या ॿियो को ग़रीब आहे, उहो जेको रोज़ दिहाड़ी कमाए थो उनजो हींअर जीअण जंजाल थी चुको आहे। छो जेका रोज़मर्रा जी शयूं आहिनि उन जा अघु आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻा आहिनि। कैमरामैन ज़ुबैर पुसरो सां दीदार हुसैन मल्ला, मेरा टीवी न्यूज़।